فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم من ذا الذي يشفع عنده إلا بإذنه صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज जलवज़र उलमाए किराम मशाइख़ इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों अल्लाह का शुक्राना मखदूमुल मखादीम हजरत अब्दुल रहमान शहीद रहमतुल्लाह अलैहि जे उर्स मुबारक जी नूरानी कुरानी वजदानी इरफानी महफिल में रब असां सभिनी के हाज़िरी जी तौफीक बख्शिया जिते अल्लाह जे दोस्तन जा आस्थाना हूंदा आहिनि उते अल्लाह जूं रहमतूं वसंदियूं आहिनि उन्हनि जे उर्स मुबारक जे तक़रीब जे अंदर उन्हनि वलीयन जे रूह मुबारक जी ख़ास जलवगरी ऐं ख़ास फैज़ जी निगाह थींदी आहे अहिड़ी महफ़िल में अचण वारा कॾहिं बि रहमतुनि खां ख़ाली न मोटंदा आहिनि अल्लाह जे वलीयन जे आस्थाननि ते दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि उन्हनि जायुनि ते रहमतुनि जा वॾ थोड़ा मींहं वसंदा आहिनि गुनाह मेटिया वेंदा आहिनि दिलनि जूं मुरादूं पूरियूं कयूं वेंदियूं आहिनि न थियणा कम बि थी पवंदा आहिनि मुश्किलातूं आसान थींदियूं आहिनि दर्द दूर थींदा आहिनि वलीयनि जे सदके दुनिया में बि ऐं आख़िरत में बि भलाइयुनि जा दर खुलंदा आहिनि भला तव्हां न ॻाल्हाइण जो रोज़ो रखी आया आहियो छा जेके ॻाल्हि सम्झ में अचे थी सोचो सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो हिकिड़ो भेरो वरी चओ सुभान अल्लाह इएं चुप कयूं वेठा आहियो अॼु कल्ह खां वठी मानी कोन खालींदो वरी चओ सुभान अल्लाह अज़ीज़ान मोहतरम अल्लाह जा वली अल्लाह वटि मान ऐं मर्तबो ऐं मक़ाम रखंदा आहिनि उन मर्तबे जे उन वलीयन जे शान ऐं मर्तबे जो ही अल्लाह वटि एज़ाज़ हूंदो आहे उन्हनि वलीयन जो उन्हनि जे आस्थाननि ते अचण वारनि खे रब रहमतुनि जा झोल भरे ॾींदो आहे जिथे खुदा जे दोस्तनि जा आस्थाना हूंदा आहिनि उते हर वक्त में रहमत जा वक़्त थोड़ा मींहं वसंदा आहिनि ऐं उन आस्थाने ते जेके हाज़िर थींदा आहिनि उहे रहमतुनि जूं कड़ियूं उन्हनि खे बि नसीब थींदियूं ऐं उन्हनि जे आस्थाननि ते जेको हाज़िरी भरे जेको वलीयन जे दर ते अचे उहे वलीय पंहिंजे दर ते अचण वारनि खे सुञाणंदा आहिनि उन्हनि जी क़यामत जे ॾियारे शाहिदी बि ॾींदा क़यामत जे ॾियारे वलीय शफ़ाअत कंदा वली ज़ाहिरी ज़िंदगी में हुजे उन जे दर ते अचण वारे खे वली सुञाणे थो महशर में उन जी गवाही ॾींदो उन जी शाहिदी ॾींदो उन खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदो पर वली मज़ार में हुजे पंहिंजे क़ब्र में हुजे उन जे मज़ार ते जेको हाज़िरी भरे थो वली पंहिंजे क़ब्र मां उन खे सुञाणंदो आहे उन जो सलाम ॿुधंदो आहे सलाम जो जवाब ॾींदो आहे
जा जेके लफ्ज़ मुतवजे सामो पढ़िया रब फरमाओ मंज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्नि केड़ा जेको अल्लाह जे सामो सिफारिश करे केजी जुर्रत जो रब जे सामो ॻाल्हाए सके इल्ला बिइज़्नि सवाइ उन्हे जे जेके अल्लाह पाण इजाज़त ॾींदो जेके अल्लाह इजाज़त ॾींदो जेके रब जे तरफ़ां इज़्न शफ़ाअत जो मिलंदो उहो अल्लाह जे हुज़ूर में शफ़ाअत कंदो पंहिंजनि जी पंहिंजे मुरीदनि जी पंहिंजे ख़ादिमनि जी पंहिंजे दर ते ख़िदमत गुज़ारनि जी पंहिंजे दर ते हाज़िरी भरण वारनि जी हर अल्लाह जो वली रब वटि शफ़ाअत कंदो। सुनन इब्न माजा में हजरत सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है यशफ़उ यौमल क़ियामत सलासतुन जने क़यामत जो ॾियारो थींदो त सभ खां अवल टे क़िस्म जूं शख़्सियतूं हूंदियूं जेके अल्लाह वटि शफ़ाअत कंदियूं। घणियूं शख़्सियतूं हूंदियूं ॻाल्हायो टिनि क़िस्मनि जूं शख़्सियतूं हूंदियूं जेके अल्लाह वटि शफ़ाअत कंदियूं। साईं फरमाइनि था अल अंबिया सुम्मल उलमा सुम्म शुहदा पहिरें नंबर ते अल्लाह जा नबी शफ़ाअत कंदा अल्लाह जा पैगंबर रब जे दरबार में शफ़ाअत कंदा मुंहिंजा मौला ही मुंहिंजा उम्मती अथई ये मुझा मालिक ही मुझा गुलाम थई ही मुझा फर्मा बरदार थई हे मुझे सलात पढ़ण वाला ही मुझी गुलामी करण वाला सब का अव्वल अल्लाह जा नबी रब जे हुजूर में शफाअत कंदा उन खां बाद में साईं फरमाता सुन्नल उलमा आलिम शफाअत कंदा पंहिंजे शागिर्दनि जी पंहिंजे मदरसे जे ख़िदमत करण वारनि जी पंहिंजे पुठियां नमाज़ पढ़ण वारनि जी पंहिंजे दर जी ख़िदमत करण वारनि जी आलिम शफाअत कंदा। टे नंबर ते साईं फरमाइनि था सुम्म शुहदा अल्लाह जे हुजूर में शहीद शफाअत कंदा जन पंहिंजूं जानियूं जन पंहिंजा सिर रब जे रस्ते में कुर्बान कया जिंद जान फिदा कई उहे शहीद अल्लाह जे हुजूर में ईंदा अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला असां पंहिंजूं जानियूं फिदा कयूंसीं तुंहिंजे नाले ते सिर कुर्बान कयासीं रब फरमाईंदो शहीदो अॼु तव्हांजो मूं वटि वॾो इज़त ऐं एज़ाज़ आहे अॼु गुरू जेको चवंदो सो मां रब ॾींदोसां। वो खबर थी जेॾीमहिल हज़रत मखदूम अब्दुर रहमान शहीद सोनो ईंदो न रब फरमाईंदुसि ओ अब्दुर रहमान शहीद खुर छा खपई तो मुझे रस्ते में तो मुझे दीन में मुझे वाट में पंहिंजी जान कुर्बान कई पंहिंजा साथी कुर्बान कया हुया ओ मखदूम अब्दुर रहमान शहीद अॼु खुर तोखे छा घुर्जे पोइ उन वक़्त में अल्लाह जो वली अर्ज़ कंदो मुंहिंजा मालिक ही उहे ज़ाहिर थई जेके मुंहिंजे दर जी हाज़िरी भरींदा हुया मुझे आस्थाने ते ईंदा हा मुझे उर्स मल्हाईंदा हा मुझे आस्थाने ते अची नंगर खाधऊं नंगर खारायूं नंगर जी ख़िदमत कयूं अल्लाह फरमाईंदो ओ शहीद तुंहिंजी शफ़ाअत मूं वटि क़बूल आहे तूं चप छोड़ींदो वञ शफ़ाअत कंदो वञ मां अल्लाह क़बूल कंदो। सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल इमाम बज़ार मुस्नदुल बज़ार में रिवायत दिया मुझे मदीने वाले ताजदार फरमायो अव्वल मन यशफ़उ यौमल क़ियामतिल अंबिया क़यामत जे ॾियारे में सब खां पहिरीं अल्लाह जे हुज़ूर में नबी शफ़ाअत कंदा पैगंबर शफ़ाअत कंदा ऐं मदीने वाले साईं फरमायो त सभिनी नबियनि खां अव्वल अगर शफ़ाअत
कंदुस्त मां मोहम्मद करीम अना अव्वल शाफ़िन व अव्वल मुशफ़्फ़ा सभिनी का अव्वल शफ़ाअत करण वाली ज़ात मोहम्मद करीम जी हूंदी ऐं सभ खां पहिरीं जंहिंजी शफ़ाअत रब क़बूल कंदो उहा ज़ात मोहम्मद करीम जी हूंदी ऐं जेॾी महिल हुज़ूर शफ़ाअत कंदा त ख़बर अथव सभ खां पहिरीं मदीने वारो शफ़ाअत कंदी कंदो ॿुधाए कोड़नि वारा सभ खां अव्वल मदीने वारो साईं शफ़ाअत कंदो उन्हनि जी जन मदीने जी थी ज़ियारत हली कई साईं फरमायो मन चाहनी साइरन ला तअमल हाजतन इल्ला ज़ियारती कुन्तु लहू शफ़ीअन व शहीदन यौमल क़ियामा जेको माण्हू मुंहिंजे मदीने में आयो ॿियो को ग़र्ज़ न अथसि ॿी का नियत न अथसि सिर्फ़ मुंहिंजे दर जे दीदार जे लाइ आयो मुंहिंजी महबत में मदीने आयो मुंहिंजी ज़ियारत मुंहिंजे मज़ार जे ॾिसण जे लाइ आयो साईं फरमाइनि था इन माण्हू जो मूं ते हक़ आहे इन जी शफ़ाअत बि कंदुसि इन जे हक़ में शाहिदी बि ॾींदुसि पुत्र इश्क वारा चवंदा आहिनि मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने जा गाय खड़ने जा अरे मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने जा जंहिंखे रब ज़बान ॾिनी आहे उहो हिन सदा में गॾिजी पवे मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने जा गाय करने जा ओ पाणी अरब शरीफ जो परवर असांखे तू प्यार पोइ भली मार लहने जा गाय करने जा को खोड़न में आयो को बम्बट में आयो को सखर में आयो मदीने जे दीदार जे लाइ पहुतो सुभान अल्लाह तलाश सऊदी हुकूमत के हिदायत ने जे रुकावटूं आहिनि अल्लाह करे हे कोरोना जी रब शर पार पटे साल ॾेढ ॿ साल थी विया आशिक मदीने न पहुता आहिनि सिक वारनि जूं दिलियूं तड़पनि थियूं अल्लाह करे जल्द उहे ॾींहं अचनि जो हीअ सारी जमायत हली मदीने जो दीदार करे कौनैन दे वालीदा दरबार बड़ा सोहना सोरब दी मदीने वाले दा दरबार बड़ा सोहना उजत मस्जिद नबवी दी हर चीज निराली जेड़ा रोज़े दे वल जांदा वो बाजार बड़ा सोहना कौनैन दे वालीदा दरबार बड़ा सोहना हमारे किताब कौन ॾिठो जानी मां तव्हां सां तव्हांजी मोहबत में आहियां तव्हांखे हींअर किताब ॾिसण यादि आयो आहे हींअर अलाह वास्ते ख़ुदा जो ख़ौफ़ रखो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या साईं फरमाइनि था जेको मुंहिंजे मदीने में आयो ॿियो को ग़र्ज़ न अथसि ॿी का नियत न अथसि सिर्फ़ मुंहिंजे दीदार जे लाइ आयो सभ खां अव्वल इन जी मां अल्लाह वटि शफ़ाअत कंदुसि
साईं फरमाए था शफाअती लि अहलिल कबाइर मिन उम्मती, मुझी उम्मत जा कबीरा गुनहगार चोर थाड़ेल कातिल खूनी एडा कबीरा गुनाह करण वारा मां मोहम्मद उन्हनि जे लाइ रब जे हुज़ूर में शफाअत कंदुसि। ऐं जंहिंजे लाइ मदीने वारो शफाअत करे रब इहा शफाअत रद्द न कंदो। अल्लाह करे कोड़न वारा रब शरासा सभिनी खे मुस्तफा जे शफाअत जो हक़दार। आमीन आमीन। मूसा हिकिड़े मुल्ले बस कयो वेठा बि भली जाइ ते हुजूं, भले पिण ते वेठा हुजूं, मूंखे चवण लॻो त सही तव्हां माण्हुनि खे चओ था नबी जी शफाअत, नबी जी शफाअत, माण्हुनि खे गुमराह था कयो, तव्हां नबी जे आसरे ते वेठा आहियो, वञी अमल कयो। नबी कोन छॾाईंदव, पैगंबर कोन छॾाईंदव, वली कोन छॾाईंदव, पंहिंजा अमल छॾाईंदव। मूं चयो मूंखे अमलनि जो आसरो आहे ई न, छॾाईंदो त मदीने वारो साईं। मुझा दोस्तों अज भी घणा निभागा आहिनि जेके हुज़ूर जे शफाअत जा मुनकिर आहिनि, वलियनि जे शफाअत जा मुनकिर आहिनि, अल्लाह जे प्यारनि जी शफाअत जा मुनकिर आहिनि। अॼु अच तोखे क़ुरान मां हदीस मां ॿुधायां त अल्लाह वारा कीअं रब वटि शफाअत कंदा, मदीने वारो साईं कीअं शफाअत कंदो। सभिनी खे मदीनो ॾेखारी। जेको रियाज़ुल जन्नत है न, साईं जन फरमाया त मां बैन बैती व मिंबरी रोज़तुन मिन रियाज़िल जन्नत, मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे मिंबर जे विच में जेका ज़मीन आहे या जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़। इन खां जेकी दरवाज़ा आहिनि अॻिए पासे ॾे जिथो सलाम जे लाइ वञिबो आहे, हेॾो बाबु सलाम आहे, हेॾो बाबुल बकी आहे, इहे दरवाज़ा सुनहरी ठहियल आहिनि, वंग ठहियल आहिनि। उन ते अॼु बि हिकिड़ी हदीस लिखी पई आहे। सुभान अल्लाह। जॾहिं मदीने वेंदो इहा हदीस ॻोल्हे ज़रूर पढ़जो, अरबी न जेव के आलिम खां पढ़ाइजो। इहा हदीस अॼु ताईं बि मस्जिद नबवी में लिखी पई आहे। मदीने वारे फरमायो इन शफाअती हक़्क़ुन यौमल क़ियामत फमन लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन। क़यामत में मुंहिंजी शफाअत हक़ बरहक़, मुंहिंजी शफाअत थींदी ज़रूर थींदी, पर जेको मुंहिंजी शफाअत न मञे, इक़रार न करे, मुंहिंजी शफाअत ते जंहिंखे ईमान न आहे उहो मुंहिंजी शफाअत जो लाइक़ बि न आहे। जेको मुंहिंजी शफाअत ते ईमान नथो आणे, मुंहिंजी शफाअत नथो मञे, मां मोहम्मद उनजी शफाअत कोन कंदुसि, उहो मुंहिंजी शफाअत जो लाइक़ बि न आहे। पर मुंहिंजी शफाअत जो लाइक़ उहो आहे जंहिंजे दिलि में उमेद आहे त मदीने वारो मुंहिंजी शफाअत कंदो। तव्हां में कंहिंखे उमेद आहे? मुस्तफा जे शफाअत में उमेद आहे? उमेद आहे बल्कि चो यकीन पक्का त मदीने वारो शफाअत कंदो। पोइ जंहिंखे पक्का उनजी शफाअत बि पक्की आहे। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे अव्वल मन यशफअ यौमल क़ियामतिल अंबिया। क़यामत जे ॾियारे सभ खां पहिरीं शफाअत नबी कंदा। नबियनि मां नबियनि जो सरदार मिठो मोहम्मद सभ खां पहिरीं शफाअत कंदो। साईं फरमाइनि था सुम्म शुहदा, पोइ शहीद शफाअत कंदा। हे खोरन वारा मखदूम इहे शफाअत कंदा।
शहीद, बदर वारा शहीद, हुनैन वारा शहीद, दुनिया के जेब खिते में जेब शहादत मानी हर शहीद अल्लाह दे हुजूर में पंजे हुबदारन जे ला शफात कंदो। साईं फरमाइंदा सुम्मल मुअज्जिनून, 3 नंबर थे बांगा पे शफात कंदा। बांगा बांगा बांग चवण वारा साईं फरमाइंदा बांगा जने क़यामत जे ॾियारे उथंदा इन्हनि जूं गिचूं सभिनी खां मथे हूंदियूं, ऊंचा गाठा हूंदनि। दुनिया ॾिसंदी पुछा कंदा भाई सभिनी खां ऊंचा केर था अचनि, मथां हक़ कंहिंजा आहिनि? चवंदा इहे उहे आहिनि जेके बांग चवंदा, माण्हुनि खे सॾींदा हय्या अल सलात हय्या अल फलाह, अचो नमाज़ ते, अचो छोटकारे ते। सुबुह जे टाइम ते माण्हू सुतल हूंदा, निंड में हूंदा, पर बांगा चवंदा अस्सलात खैरुम मिनन नौम। नमाज निंड खां भली आहे। ये माण्हुनि खे निंड मां उथारींदा, नमाज जे लाइ जगाईंदा हुया। साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे बांगा रब वटि अर्ज़ कंदा मौला मूं जॾहिं बांग चई त फलाणो मुंहिंजे उन बांग खे ॿुधी मस्जिद में आयो, फलाणो नमाज़ ते आयो, फलाणो नमाज़ ते आयो। बांगा अल्लाह जे हुज़ूर में शाहिदी ॾींदा, नमाज़ पढ़ण वारनि जी इमाम शाहिदी ॾींदा। जे इमाम जे पोयां तूं नमाज़ पढ़ंदो आहीं इहो इमाम बि क़यामत जे ॾियारे शाहिदी ॾींदो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों फज़ाइल सहाबा में रिवायत आहे हिकिड़े भेरे हुजूर जो चाचो हज़रत अब्बास बिन अब्दुल मुतलिब मदीने वाले साईं जो चाचो आहे। जलीलुल क़द्र असहाबी हज़रत काब रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़े ॾींहुं हज़रत अब्बास खे उनजे कमर में फाकुर पातो, शेर में हीअं फाकुर पातो। अब जीअं ॿ हिक जहिड़ा फाकुर पाईंदा आहिनि जी, तव्हां हीअं चुप वेठा आहियो, तव्हां नंढड़े कंहिंखे फाकुर दोस्त खे पतो ई न आहे, लेकिन फाकुर पाए हलबो आहे न। हिकिड़े ॾींहुं हज़रत काब रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर जे चाचे हज़रत अब्बास खे फाकुर पातो त हज़रत अब्बास चयुसि काब तू तौरात जो आलिम, तू ज़बूर जो आलिम, तू क़ुरान जो आलिम, तू मुझे मोहम्मद करीम जो जलीलुल क़द्र असहाबी आई। भला फाकुर पातो थी छो चीज़ी फाकुर हुन जे लाइ पातो थमे त तू मोहम्मद करीम जो चाचो आहीं, मुस्तफा जो रिश्तेदार आहीं, मदीने वाले साईं जो घरानो हिन जे लाइ तोखे फाकुर पातो आहे त क़यामत जे ॾियारे इन फाकुर जो नंग सुञाण जाए, मुंहिंजी शफ़ाअत कजाए, मूंखे पाण सां गॾु जन्नत ॾे वठी वञजाए। हज़रत अब्बास पुछो त छा मां बि शफ़ाअत कंदुसि, छा मुंहिंजी बि शफ़ाअत हलंदी छा क़यामत में? त हज़रत काब चयो हा ओ अब्बास सोना मूं पाण सोने नबी खां ॿुधो हुयो इन्नहु लैस अहदुन मिन अहल बैत नबिय्युन युस्लिमु इल्ला कानत लहू शफ़ाअत। मोहम्मद मुस्तफा जे अहल बैतन मां हर फर्द जेको मुसलमान आहे जे कलमो पढ़ियो आहे, हर मुस्तफा जो अहल बैत पंहिंजे हुबदारनि
गुज़ारन जी अल्लाह वट सिफारिश कंदो नबी जे हर अहल बैत जी अल्लाह वट सिफारिश हूंदी इन जे करे अॼु तोखे भाकुर थो पायां त इहो नंग सुञाणी मुंहिंजी शफ़ाअत करे मूंखे पाण सां गॾाए वठी हलजाए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इमाम तबरानी माजम कबीर में रिवायत आंदी है हजरत अबू उमामा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत सा फरमाइन हबीबन करीमन फरमायो यदखुलुल जन्नत बिशफाअत रजुलिन मिन उम्मती अक्सर मिन अदद मुदर असां वटि सिंध में क़ौमूं आहिनि कबीला लिगारी कबीलो आहे चांडिया कबीलो आहे खोड़ा कबीलो आहे ये कबीला है ना अरब में हिकिड़ो वॾो कबीलो आहे जंहिंजा घणा माण्हू घणा अफराद जे कबीले में आहिनि उन कबीले जो नालो आहे मुदर उन कबीले जो नालो छा आहे मुदर उन मुदर कबीले जी आदमशुमारी तमामु वॾी आहे हबीबन इहो मिसाल ॾिनो त मुंहिंजी उम्मत में के अहिड़ा बि मर्द हूंदा जो उन जी हिकिड़े जी सिफारिश सां मुदर कबीले में जेतिरी आदमशुमारी आहे एतिरा माण्हू हिकिड़े वलीअ जी शफ़ाअत सां बख़्शजी जन्नत ॾे हलंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह यानी हिकिड़ो वलीअ लखनि खे छॾाए जन्नत ॾे वठी हलंदो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था वयशफउ रजुल फी अहल बैतिही वयशफउ अला क़द्र अमलिही को पंहिंजे घर वारनि जी शफ़ाअत कंदो को वलीअ पंहिंजे घराणे जी शफ़ाअत कंदो को वलीअ पंहिंजे पाड़े वारनि जी शफ़ाअत कंदो को वलीअ पंहिंजे हड़ई मुरीदनि जी शफ़ाअत कंदो साईं फरमाइनि था यशफउ अला क़द्र अमली हर वलीअ पंहिंजे अमलनि आहर शफ़ाअत कंदो जंहिं वटि जेतिरा अमल घणा हूंदा ओतिरी उन जी वॾी सिफारिश हूंदी मुंहिंजा दोस्तो पोइ जेॾी महिल हज़रत मखदूम अब्दुर्रहमान शहीद ईंदो जे पंहिंजी जिंदू जान साथी रब जे राह में कुर्बान कराया जॾहिं इहो मर्द मुजाहिद ईंदो ख़ुदा ॼाणे लख में हुबदारनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो ओ मखदूम जे उर्स ते अचण वारा ओ वलीअ जे पिण ते अचण वारा अल्लाह वारनि जे आस्थाने जा कदम खणण वारा इहे तुंहिंजा पंध अजाया न आहिनि पंध सजाया आहिनि इन्हनि जो सिलो हिते बि मिलंदुई हुते बि मिलंदुई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सुभान अल्लाह हदीस ॿुधायां थो कोड़न वारा या ठरी पवंदी सुभान अल्लाह पर हदीस ॿुधण खां अवल अर्ज़ कंदुसि त ध्यानु मूॾे हुजे तवजो मूॾे हुजे अक़ीदे जी बि दुरुस्ती थिए अमल जी बि दुरुस्तगी थिए हदीस आहे सुनन इब्न माजा जिल्द पहिरियों सुफ़ो 23 ॿियो किताब आहे सुनन नसाई जिल्द 8 सुफ़ो 112 टियों किताब आहे मुस्नद अहमद बिन हंबल जिल्द 8 सुफ़ो नंबर 394 अन अबी सईद अल-खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु قال रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मुजाद
मुजादलतु अहदिकुम फिल हक़ यकूनु लहू फिद दुनिया बिअशद्द मुजादलतिन मिनल मुमिनीन लिरब्बिहिम फी इख़वानिहिम। मुड़े ध्यान कयो। सुभान अल्लाह। साईं फरमाईंदा तमाम को मानू पंहिंजे हक़ वठण जे लाइ दुनिया में जीअं हक़ पंहिंजे वठण जे लाइ दावा कंदो आहे, रड़ियूं कंदो आहे, कोशिशूं कंदो आहे पंहिंजो हक़ वठां। जीअं तव्हां दुनिया में पंहिंजे हक़ वठण जे लाइ कोशिशूं कंदा आहियो, हर मोमिन हर वली इन खां वधीक अल्लाह वटि कोशिश कंदो पंहिंजे मुरीदनि खे छॾाइण। सुभान अल्लाह। मिसाल हीअ मुंहिंजी चादर आहे, मुंहिंजी शइ आहे, मुंहिंजो हक़ आहे, हे जनम को रमज़ फुरे वञे। मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ जे हे मूंखां फुरे वञे त मां चवंदुमि बाबा मुंहिंजी शइ मूंखे ॾे, नथो ॾे मां साईं मखदूम न थी वञे त साईं तुंहिंजे पाड़े जो माण्हू आहे हिनखे सम्झाए, मुंहिंजी चादर खाई थो वञे, मुंहिंजो हक़ खाई थो वञे, चयोसि मुंहिंजी चादर मोटाए ॾे। भला जे मखदूम साहिब जी ॻाल्हि न मञी थाने ते वेंदुसि, कोर्ट में वेंदुसि, जज वटि वेंदुसि, रड़ियूं कंदुसि, वॾेरे वटि वेंदुसि, बाबा मुंहिंजो हक़ खाई वियो, मुंहिंजी बनी ते फलाणे कब्ज़ो कयो आहे, मुंहिंजो सञ मूंखे फलाणो नथो ॾे, मुंहिंजी ही शइ मुंहिंजी खायूं थो वञे। आहे की न? पंहिंजे हक़ वठण जे लाइ कोशिश कंदा आहियो या न? साईं फरमाइनि था जीअं दुनिया में तव्हां पंहिंजे हक़ वठण जे लाइ कोशिश कंदा आहियो, अल्लाह जा वली अल्लाह जे अॻियां इन खां वधीक कोशिश कंदा पंहिंजे मुरीदनि खे छॾाइण जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब खे अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला असां इहे जन्नत ॾे न वेंदासीं, हे जेके असांजो उर्स अचे मल्हाईंदा हुया, हे पंहिंजा कमकार छॾे असांजे उर्स में अची शरीक थींदा हुया, मालिक जेसीं हिननि जी माफ़ी न थींदी तेसीं असां जन्नत ॾे न वेंदासीं। मुंहिंजा मौला रब खे ख़बर अथव छा अर्ज़ कंदा, कीअं अर्ज़ कंदा? रब खे चवंदा रब्बना इख़वानुना कानू युसल्लून मअना व यसूमून मअना व यहुज्जून मअना। हे मुंहिंजा मौला ही उहे माण्हू थे जेके असां सां गॾु निमाज़ पढ़ंदा, मुंहिंजी मस्जिद में अची निमाज़ पढ़ंदा, मौला ही उहे हिन जुम्मो मुंहिंजे पुठियों अची पढ़ंदा। हे मुंहिंजा मौला 12 महीने मुंहिंजे उर्स ते हाज़िरी भरींदा, मौला ही उहे हिन जन मूंसां गॾु हज पढ़ियो, ही उहे हिन जन मूंसां गॾु रोज़ा रखिया, ही उहे हिन जन मूंसां गॾिजी उम्रो अदा कयो। हे मुंहिंजा मौला इन्हनि खे तूं दोज़ख ॾे थो मोकिली, असां इहे राज़ी न थींदासीं, इन्हनि खे छॾ पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञो। सुभान अल्लाह, सुभान। तो ख़बर त रब छा फरमाईंदो, या इबादी अंतुम कमंज़रतिल अंबिया। हे मुंहिंजा वली आओ, हे मुंहिंजा दोस्तो, अॼु तव्हांजो दर्जो मूं वटि ईअं आहे जीअं नबियनि जी इज़त ऐं अज़मत आहे, जीअं नबियनि जो मक़ाम ऐं दर्जो आहे। तव्हां मुंहिंजा वली मूंखे हीअं प्यारा आहियो, सलूनी मां शइतुम, घुरो जेको घुरंदो सो ॾींदुसि। सुभान अल्लाह। घुरो छा खपे, कहिड़ी शइ खपे, जेका शइ घुरंदो सां तव्हांखे ॾींदुसि। पोइ ओॾी महिल वली अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला ही असांजा हुबदार, ही असांजे दर जा ख़िदमतगार, ही असांजे आस्थाननि ते अचण वारा, ही कुल पढ़ी बख़्शण वारा। हे मुंहिंजा मौला ही उहो माण्हू आहे जंहिं मूंखे वुज़ू जे लाइ पाणी जो कर्रो भरे ॾिनो हुयो। हे मुंहिंजा मौला हिकिड़े भेरे मां उञारो हुयुसि, हिन माण्हू मूंखे पाणी पीआरियो हुयो। रब फरमाईंदो ख़ुज़ू मन अरिफ़्तुम उदख़ुलू इलल जन्नह। जन खे तव्हां सुञाणो था, ही पूरो महशर जो मैदान अथव, ॾिसो जाचो तलाश कयो, जंहिंखे तव्हां सुञाणो उनखे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञो। ओ मुंहिंजा वलियो, दुनिया में तव्हां मूंखे राज़ी कयो हुयो, माण्हू सुम्ही पवंदा हुया, तव्हां उथी जागी इबादत कंदा हुयो, माण्हू पंहिंजी जान खे प्यारो रखंदा
आराम कंदा हुया बिस्तरनि ते सुम्हंदा हुया तव्हां पंहिंजे मुस्लिम खे आबाद कंदा हुयो ए मुंहिंजा दोस्तो ए मुंहिंजा वलियो तव्हां दुनिया में मूंखे राज़ी कयो अॼु मां अल्लाह पाण तव्हांखे राज़ी कंदुसि हाणे खुदू मैंने तुम जन जन के सुनाओ तो उनकी बटो उदखुलू इलल जन्नह वनो जन्नत में दाखिल थो मुझा दोस्तों को उन दिहाड़े थे इस जाए जेके वलियन जा मुल्क रहने जेके वलियन जो शान न था मनन चवंदा छा वली दीदा छा वलियन जे हथ में आ उन्हनि जा बूथ चिपा हूंदा ऐं वलियन जा हुबदार वलियन सां गॾु जन्नत ॾे हलंदा सुभान अल्लाह पुटे अल्लाह जो कुल हित सो रहमतूं आहिनि घणियूं रहमतूं आहिनि मदीने वाले साईं फरमाया सुनन इब्न माजा में हदीस आ मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आ साईं फरमाया अल्लाह जो कुल हिकु सौ रहमत उन्हें मां हिकिड़ी रहमत दुनिया में लाथी जेका ही दुनिया हले थी जग जहान हले थो जानवर पालींदड़ जानवर में पंहिंजे बच्चन सां मोहबत रखंदा आहिनि उहो उन रहमत जो असर जेके दुनिया में प्यार मोहब्बत प्रीत ॻंढापो जहान जग जो हले थो उन हिकिड़ी रहमत जो असर आहे बाक़ी 99 रहमतूं अल्लाह ताला लिखाए रखियूं हिकिड़ी रहमत धरती ते लाथी अथसि बाक़ी 99 रब पंहिंजे खज़ाने में लिखाए रखियूं आहिनि जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो 99 रहमतूं उहे ऐं हिकिड़ी हीअ मिलाए 100 रहमतूं रब जूं इहे 100 रहमतूं पंहिंजे वलियनि जे हथ में ॾींदो हे मुंहिंजा दोस्तो हे मुंहिंजा वलियो ही मुंहिंजूं रहमतूं मुंहिंजे पाननि में विरायो सौ रहमतूं रब पंहिंजे वलियनि जे हथ में जेॾीमहिल ॾींदो जेॾीमहिल वलीअ वंड वंडींदा रहमतूं विरहाईंदा त पोइ उन्हनि खे रहमतूं मिलंदियूं जेके वलियनि जा हुबदार आहिनि अल्लाह वारनि जा उर्स मल्हाइण वारा उन्हनि जे दर ते अचण वारा उन्हनि जी पैरवी करण वारा उन्हनि सां मोहब्बत उल्फत मवदत रखण वारा उन दिहाड़े ते इन्हनि 100 रहमतुनि जा हक़दार हूंदा इंशाअल्लाह अल्लाह जी रहमत में यकीन आहे त जॾहिं हज़रत मखदूम अब्दुर रहमान शहीद ईंदो न त हिननि हड़नी हुबदारनि जी शफ़ाअत कंदो पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी हलंदो अल्लाह कंदो हिन वलीअ जे सदके हिन सभिनी हुबदारनि जा क़यामत में बि हिते बि अल्लाह बेड़ा पार कंदो